मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल राति अॻूणे जज ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान अली गुल ख़ास क़िले जे नवां जतोई शहर वारे पेट्रोल पंप ते थियल फायरिंग ऐं बाहि ॾियण वारे वाक़िए खां पोइ मिठियाणी रोड ते वाक़िए मुजीब रहमान ख़ास क़िले जे पेट्रोल पंप ते पिणु नामालूम माण्हुनि हमलो करे फायरिंग करे भञा ॾाह करे लखे रुपयनि जो नुक़सान पहुचायो। उन सिलसिले में मुजीब रहमान ख़ास क़िले जी अमर क़ुरान पाक खणी मीडिया अॻियां रोईंदे चयो त असांजो अली गुल ख़ास क़िले ऐं साईं बख़्श उर्फ़ ॾाॾे ख़ास क़िले वारे जहिड़े में को बि वास्तो न आहे। असांजा माइट ज़रूरु आहिनि पर असांजो ॿिन्हिनि धुरियुनि सां खाइण पीअण न आहे। गुज़िरियल राति असांजे पंप ते हमलो करे बाहि ॾेई भञ ॾाह करे असांजो करोड़े रुपयनि जो नाक नुक़सान कयो वियो आहे। जंहिं करे मुंहिंजे पुटु मुजीब रहमान ख़ास क़िले खे दिलि जो दौरो पियो आहे, जंहिं सबबु हू अस्पताल में दाख़िल आहे। असां शरीफ़ शहरी आहियूं, उन ॻाल्हि जो समूरो शहर शाहिद आहे। हिन चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, वज़ीर कानून सिंध सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध पुलिस DIG शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न SSP नौशरो फ़िरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त समूरे मामले जी इंक्वायरी करे हिन क़ुरान पाक जे सदके साणनि इंसाफ़ कयो वञे। ऐं ॾाॾे सां न मुंहिंजो खाइण न पीअण, ही क़ुर ॾिसे त क़ुर त न सही त मुंहिंजो न खाइण न पीअण, मां क़ुर ते ॻाल्हि थी कयां, मुंहिंजो ॾाॾे सां कुझु बि कोन्हे। मूंसां नाजाइज़ी थी आहे, मूंखे अदल खपे, मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजो पुटु इस्पताल में दाख़िल लॻो पियो आहे ऐं हिते मुंहिंजो ज़ियान करोड़ जो थी वियो आहे। हाणे मूंखे अदल इंसाफ़ खपे, मूंखे इंसाफ़ खपे पंहिंजे पुट जो, मूंखे पंहिंजे पुट जो इंसाफ़ खपे। मां न कंहिंजी ड्रोही न कंहिंजी मदी, मुंहिंजो अकेलो पुटु आहे। मां हुनजी मां ॻाल्हायां थी, मूंसां ज़ुल्म थियल आहे, मूंसां ज़ुल्म थियल आहे, मुंहिंजे पुट सां ज़ुल्म थियल आहे, मुंहिंजे पुट सां ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजी मां अकेली, मां छा कयां, मूंसां केरु कोन्हे, मुंहिंजो अकेलो बच्चो आहे। मुंहिंजी मां ज़ुल्म कयो त न मुंहिंजे सां ज़ुल्म थी वियो। मां काॾे वञा, मुंहिंजो केरु हथ में इंसाफ़ नथो करे। हुनजी मां मदाऊ करे करे मुंहिंजो केरु हथ नथो करे। मुंहिंजी सरकार अदल कंदी, मुंहिंजी सरकार अदल कंदी, मुंहिंजे बच्चे जी अदल थिए। मूंखे इंसाफ़ खपे मुंहिंजे बच्चे जो, मूंखे इंसाफ़ खपे पंहिंजे बच्चे जो, क़ुर ते इंसाफ़ खपे, मुंहिंजे बच्चे जो इंसाफ़ मूंखे